पीपल्स पार्टी MQM ऐं नून लीग जे सिंध दुश्मन मुआहिदे ऐं सिंध जे इम्कानी विरहाङे के ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो कढियो वियो। मुज़ाहिरो करे रैली कढी वई जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी इक़्तिदार जे आर्ज़ी मज़े माणण लाइ सिंध जो सौदो करे छॾियो आहे। हुननि कराची, हैदराबाद, मीर प्रकाश सखर जे मेयरशिप, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैनशिप ऐं सिंध में 9 सूबनि जी सूरत में MQM सां मुआहिदे तौरु लिखी ॾिनो आहे, जंहिंखे सिंध जा माण्हू रद्द कनि था। अगरि सिंध दुश्मन मुआहिदनि ते अमल थियो त सख़्त मुज़ाहिमत कंदासीं। मुज़ाहिरे में अशरफ पंवर, परवेज़ जमाली, अर्ज़ मोहम्मद, वाजिद अली ख़ान मोहम्मद ऐं ॿियनि शिरकत कई।